रिपोर्ट निसार अहमद लिगारी पीका एक्ट आज़ादी सहाफ़त ते कारी ज़ैब हक़ ऐं सच जे आवाज़ खे दॿाइण जो बिल आहे। मौजूदा हुकूमत फार्म 47 जी पैदावार आहे। 8 फरवरी ते फार्म 47 जी हुकूमत सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ऐं पीका एक्ट ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज कयो वेंदो। एडिशनल जनरल सेक्रेटरी PTI नाज़िर फातिमा भट्टी जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। मटियारे जे हल्का NA 216 जे टिकट होल्डर ऐं PTI सूबाई सिंध जे डिप्टी जनरल सेक्रेटरी सिंध नाज़िर फातिमा भट्टी ऐं ज़ीर सदारत PTI ज़िला मटियारे जे हिकु अहम मीटिंग थी गुज़री, जंहिंमें ज़िला सदर मटियारे एडवोकेट गुलज़ार अली ख़ासकी अली, जनरल सेक्रेटरी एडवोकेट रियाज़ अली, एडवोकेट काशिफ़ अबड़ो ऐं ॿियनि अहदेदारनि शिरकत कई। मीटिंग खां बाद डिप्टी जनरल सेक्रेटरी नाज़िर फातिमा भट्टी ऐं ज़िला सदर गुलज़ार अली ख़ासकी अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मौजूदा हुकूमत फार्म 47 जी पैदावार हुकूमत आहे, हरगिज़ अवाम जे मुंतख़ब हुकूमत न आहे। उन करे अवाम जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे।